तुझे घर जे भरसां आहियां, ॼण मंदर जे भरसां आहियां, ॾे ॾुखनि जो ॾोरे हाणे, मुर्क शहर जे भरसां आहियां। कंडनि जहिड़ा लफ़्ज़ चवे थी, ॼण थूहर जे भरसां आहियां। जज़्बा ऐं अहसास न कोई, हिकु पत्थर जे भरसां आहियां। नफ़रत जूं ओरांगे राहूं, नीह नगर जे भरसां आहियां। केॾो ताव अखियुनि में तुंहिंजे, ॼण खंजर जे भरसां आहियां। समुंड अखियुनि में उञ चपनि ते, लहर लहर जे भरसां आहियां। अस्सलाम वालेकुम। सुकून प्रोग्राम में मां तव्हांजो मेज़बान, तव्हांजो पंहिंजो बख़्शण महिराणवी हाज़िर ख़िदमत आहे। असल में सची ॻाल्हि इहा आहे त ही स्टूडियो में हिन लम्हे असां वेठा आहियूं ऐं हैदराबाद हवाउनि जे शहर मां सफ़र करे हर हफ़्ते आचर जी राति ऐं छंछर जो ॾींहुं शाम जो उतां निकिरंदो आहियां ऐं राति जो अची हिते वेही स्टूडियो मां तव्हांजे लाइ ही जेको कुझु गुल आहिनि, पंखड़ियूं आहिनि, शाइरियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, उहे सहेड़े तव्हां ताईं पहुचाईंदो आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी मोहबत जो तव्हां असांखे उकीर ऐं प्यार सां ॾिसो था। हिकिड़ी इल्तिजा कंदुसि त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां तबियत नासाज़ आहे। दुआ कजो त तबियत में बहितरी अचे, छो त ही पोरियो प्यार जो आहे ऐं प्यार जे पोरे ऐं प्यार जे सफ़र में थक त कोन थींदा आहिनि, पर इंसानु आहे कॾहिं कॾहिं मौसमी हालतुनि जा असर थी था वञनि। सो यकीनन हीअं असांखे दुआउनि में यादि रखंदा पिया अचो ऐं अञा बि दुआउनि में यादि रखंदो। अॼु मूं जंहिंजो पहिरीं सिटूं पढ़ियूं आहिनि, उहो मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो सम्झो त हर दिलि अज़ीज़ ऐं हिन दिलि में जाइ ठाहींदड़ दोस्तीअ जे हिकिड़े सुहिणे कैनवास ते ख़ूबसूरत रंगनि जहिड़ो शाइर आहे। उहो महिमान आहे जंहिंजा कुझु हवाला इहे आहिनि त हू असां सभिनी जो अदल आहे सवाइ बाबीअ जे। ऐं ॿियो इहो त संदसि हिकिड़ो गीत सॼी सिंध में तमामु घणो मक़बूल थियो, असांखे सुहिणा विसारे न छॾिजो, या पोइ जे मां ख़्वाब हुजां पल सभई तरसां हा तुंहिंजे नेणनि में। वधीक इंतज़ार कोन थो करायां। जी हा, समुंड जाॻे थो, वलियूं वण फुलारिया, विसारे न छॾिजो टिनि मजमूअनि खां अलावा खोड़ सारा किताब, खोड़ सारा मज़मून, घण रुखी शख़्सियत, असां अव्हांजो अदल सुमरो। अदल भलीकार, सुकून में तोखे भरियल भाकुरनि जहिड़ी भलीकार था चऊं ऐं मोहबतूं तुंहिंजूं जो वक़्तु कढी हे सखर खां तव्हां असांजे हिन प्रोग्राम में कई आया आहियो। वॾा मोहबत जो सॾु, जी जी, ऐं हिकिड़ी दोस्ती ऐं प्यार, तव्हांजो कुर्ब ऐं हिकिड़ो हवालो जी गॾिजण जो ऐं सॼी सिंध सां हिकिड़ो कम्युनिकेशन जो हिकिड़ो रस्तो आहे, सॼी सिंध सां ॻाल्हाइण जो आहे। त इन लाइ बि तव्हां सिंध टीवीअ जी तव्हांजी महिरबानी, मोहबत तूं असांजो साईं आहीं ऐं तुंहिंजी शाइरी जंहिं लाइ तूं पाण ई चयो हो त सूंहं जा उजरनि पखियुनि में थी रहे, शाइरनि जे साथ दिलनि में थी रहे। केॾी भली ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि तौरु हू तुंहिंजो मूंखे ॾाढो वणंदो आहे त कंहिं पल भुलिजी वियो साइण मां जे तोखे यादि पवां। इहो हींअर ॿुधाए पोइ वरी ॻाल्हि इहो छा तव्हां पढ़ियो हुन में? हा हा, इहे वलियूं वण फुलारिया में, हा, हुन में तव्हां रिकॉर्ड बि थियल आहे शायदि इहो गीत तव्हां इहो जेको, हा, इहो रेडियो ते टीवीअ ते बि आहे, इहो अदबी में हुयो, इहो यादि आहे या पोइ वरी वरी ॾिसूं था हिन मां ॾिसी ॻोल्हे पढ़ंदासीं। ठीकु आहे। अदल हाणे कचहरी पाण ईअं पिया करियूं, बिल्कुलु पाण पंहिंजे हिकिड़े मुंहिंजे हिन ड्राइंग रूम खे कीअं था ॾिसो, बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत आहे, हा न, ॾाढो कोशिशि कई रंग हिकिड़ो फनकारो आर्टिस्ट।
ऐं ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत नंढपण खां पाण कहाणी खे शुरू करियूं था। सही बचपन त ॾाढो सुहिणो हूंदो आहे न, बकौल फ़ाख़िर शाइर जे त वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी, माना केॾो बालकपण मोटाए ॾियो त ही सॼियूं शोहरतूं भली केॾो प्यारो नंढपण, कोई ख़्वाब ॾिठो से ॼण। वाह वाह वाह। हा ॻाल्हि ॻाल्हि ते रोज़ ॾिसणु, प्यार ॾियण ते परची पवणु, इहो ॿारनि जो हिकिड़ो नज़्म हुयो मुंहिंजो। ॿारनि लाइ बि गीत लिखियासीं। ऐं नंढपण लाज़मी आहे त हर कंहिंजो हिकिड़ो उहा हिकिड़ी बादशाही वारी ज़िंदगी थिए थी। नंढपण का फ़िक्र कोन, का ॻणती कान आहे माण्हू। ऐं ट्रेजिडी बि आहिनि ज़िंदगीअ में, ख़ुशी बि आहिनि, ग़म बि आहे, पर मां सम्झां थो ट्रेजिडी वधीक यादि थियूं रहनि। ख़ुशी जेका आहे उहा घटि रहे थी पई ज़िंदगीअ में। ख़ुशियुनि कहिड़ो भरोसो आयूं ऐं वयूं, रहंदो साथ ॾुखनि जो। वाह 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 वाह। मूंसां वरी थोरी हिकिड़ी ट्रेजिडी इहा थी, या लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे इन हुन में यादि आयो त सूर जनी खे सरियो सरी तिन सहत, मिठी मुसीबत आहे आशिक़नि लाइ, यानी मुसीबत बि मिठी आहे। बिल्कुलु ॻाल्हि नंढपण में लाज़मी आहे। मूंसां बि हिकिड़ी वॾी ट्रेजिडी इहा थी त मुंहिंजी माउ मूंखां, मतिलबु मां नंढिड़ो मासूम ॿार हुयुसि। हा हिकिड़ो अम्मा जीजल अम्मा जेका मां ॾिठी कान, माना मुंहिंजे बालकपण में यानी हिकिड़ो नंढिड़ो ॿारु अबहम जेको हूंदो आहे, मुंहिंजी माउ गुज़ारे वई। त उहो हिकिड़ी खोट हिकिड़ी रही ॼण मोहबत जी। ऐं ज़िंदगीअ में हिकिड़ी इहा सॼी ज़िंदगी शफ़क़त जो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, माउ जो जंहिंजे ज़हन ते को तसवुर की न हो, घर सॼे में जो अकेलो ॿार हो सो मां हुयसि। माउ जो जंहिंजे ज़हन ते को तसवुर की न हो, घर सॼे में जो अकेलो ॿार हो सो मां हुयसि। हा हा हा, अदल सची ॿुधाई न त मूं त पंहिंजी अम्मा खे ॾिठो, ऐं आउं वरी पंहिंजे अम्मा जे औलाद में सभिनी खां नंढो हुउसि, इन करे लाॾीको बि हूंदो हुउसि। पर मूंखे वरी हिकिड़ो अरमान रहिजी वियो त अम्मा मुंहिंजा मोड़ न ॾिसी सघी हुई। सो मतिलबु इहा ज़िंदगी में सो ॻाल्हि पे कई त हादसे में हो बचणु मुश्किल घणो। हा हा हा, हादसे में हो बचणु मुश्किल घणो, माउ जी काई दुआ आॾो अची वई। अल्लाह, वाह 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 वाह। छा त माउ पीउ जी वरी जेके दुआऊं आहिनि उहे हिकिड़ो शेल्टर आहिनि, बचाव आहिनि। हादसनि में, ॿियनि मुसीबतनि में, इलाही परेशानियुनि में तव्हांखे उहे बचाइनि थियूं पयूं। ऐं मुंहिंजो पहिरियों नज़्म बि माउ ते हुयो। अच्छा। ऐं ज़िंदगीअ में जेको छपियो, ऐं उन वक़्तु मां हिकिड़ो ॿार हुयुसि, माना बेटक में पढ़ंदड़ 9th में 10th में, मूंखे ख़बर बि न हूंदी शाइरी कीअं थींदी आहे। बसि हिकिड़ो नसरी नज़्म हुयो, हिकिड़ा एहसास हुया, जज़्बा हुया, जेके वरी अख़बार हिलाल पाकिस्तान में हुन में छपिया। इहो कहिड़ो सन आहे? इहो आहे सम्झो 69 68 69। उन में इहो हिकिड़ो इहो नज़्म मुंहिंजो छपियो। ऐं पोइ ज़िंदगी, पोइ मुंहिंजो वालिद साहब वरी मुंहिंजो शख़्सियत ते वॾो असरु रहियो। मुंहिंजो वालिद साहब ऐं मुंहिंजो ॾाढो, मुंहिंजे अजरकनि जा वॾा कारीगर हुया। मुंहिंजो ॾाढो ठारो ख़ान, मुंहिंजो वॾो कारखानो अजरकनि जो। त अजरक जा रंग जेके आहिनि उहे वरी मुंहिंजी ज़िंदगीअ ते वरी अजरक जी फुलड़ीअ में जॾहिं हूंदी आहे अछाण, मुंहिंजे मन में अहिड़ो ओझरो प्यार। जैसे कोई अपना, जैसे कोई मास्टर, कोई अपना बन जाता है। मास्टर ऑयल, इंजन की ताकत का राज। सोना कीअं नथा छुरिजी वञनि, अजरकुनि ते पोर थो डोड़ पियो। नज़्म हुयो, मुंहिंजो पीउ नीरोली आहे, मुंहिंजो पीउ नीरोली आहे, हुनजो ठाहियल कोई अजरक शायदि अव्हांजे घर बि हुजे। हुन में अजरक ॿोड़ींदे हुनजा ॿई खोरा हथ पका नीरा थी विया आहिनि। हुन लाइ कई ॼातल माण्हू हुन सां हथु मिलाइण वक़्तु थोरो ॼण घबराइनि था। नज़्म आहे हिकिड़ो, मतिलबु इहो सॼो जेको इहो आहे। अच्छा, मूंखे यादि आहे इहो नज़्म बि मूं टेलीविज़न ते यानी तहतुल लफ़्ज़ में पढ़ियो हो, पर उनजी वीडियो ठाहिण महिल मां ॾाढो मुंझी पियुसि, छाकाणि त उनमें एॾो त यानी तुंहिंजे एहसासनि में एॾी त कैफ़ियत हुई जो मतिलबु उनखे तस्वीरी रूप ॾियण लाइ मुंहिंजे लाइ वॾी मुश्किलात थी पई। बहरहाल ज़िंदगी में इनशाला इहो वरी बि कॾहिं न कॾहिं ज़रूरु पढ़ंदुसि। ऐं हिन ई प्रोग्राम में नाज़रीन